बाड्रा मां मेहरान चांडियो की रिपोर्ट आए थे। MNA पाकिस्तान पीपल्स पार्टी सरदार नज़ीर अहमद खान बुगियो जो फर्जंद साबिका MPA सरदार हिजबुल्लाह खान बुगियो जो भाइटो मेंबर ज़िले काउंसिल लाड़काणो सरदार मीर गुलाम उत्साह खान बुगियो अॼु बाड्रा में पहुची मोहम्मद इसहाक दमड़ी के एक्सीडेंट थियण ते संस अयादत कई है। गुलाम इसहाक गोरदरा सां संस वालदा रिटायरमेंट आर्मी गाजी सोल्जर साहब सां सुमरो की वफ़ात ते पिण संस पुट अब्दुल वहाब सुमरो सां ख़ालिद हुसैन फुलपोटो ऐं कादर बख्श फुलपोटो सां संजे सौट उस्ताद मेहर अली फुलपोटो सां संजे वालिद ऐं अब्दुर्रहमान फुलपोटो सां संजे सौट जे फौतगी ते पुण ताज़ियत करे गहरे दुख जो इज़हार किया है। बाद में नेशनल बैंक बाड्रा में चांडिया शोरूम ते मुख्तलिफ़ दोस्तन सां कचहरी करण बाद हैदर हाउस ते अची पार्टी वर्कर्स ऐं दोस्तन सहाफ़िन सां कचहरी कंदे ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी ऐं ॾुखनि जी बख़ूबी वाक़िफ़ पार्टी है। उन करे पाकिस्तान पीपल्स पार्टी हर क़दम ते उहा कोशिश रही है त अवामी ॾुखनि खे ख़त्म करण समेत अवाम जी फलाह बहबूद जूं पॉलिसियूं जोड़ियूं वञनि जीअं मुल्की अवाम समेत